अॼु बिल्कुलु सियारे जी मुंदि शुरू थींदे ई मीरपुखा शहर थोरे भरपासे जे जेके मेन रोड आहिनि उते जेको आहे उहो गुड़ ठाहिण जा आर्ज़ी स्टॉल जेके आहिनि उहे लॻाया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उते गुड़ ऐं ॿिया जेके मेवाजात आहिनि जेके गुड़नि मां ठहंदा आहिनि उहे ठाहिया वेंदा आहिनि। इहे सिलसिलो जेको आहे उहो सॼे सियारे जे मुंदि में जेको आहे उहो ईअं ई जेको आहे हलंदो रहंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि हिते गुड़ ठाहिया वेंदा आहिनि जंहिंमें सादो गुड़ हूंदो आहे, ड्राई फ्रूट वारो गुड़ हूंदो आहे ऐं उन खां अलावा शुगर जी जेका खंडु उहा ठाही वेंदी आहे कमांद मां। उन सां गॾोगॾु जेको आहे उहो गुड़ जी चाशनी मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे ठाहे हिते विकिरो कयूं वेंदियूं आहिनि। शहरी जेको आहे उहो ॾाढो हिन शइ खे पसंदि कंदा आहिनि। स्टॉल वारनि सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल थींदी आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि पारां जेको आहे पंहिंजी कमंद जी फसल लाइ ॿी फसल पोखणी हूंदी आहे, छाकाणि त जेके शुगर मिलूं आहिनि उहे देरि सां शुरू थींदियूं आहिनि। इन सबबु उन्हनि खे जेको आहे ॿियो फसल पोखण लाइ जॻह खपंदी आहे, त कमांद जो फसल जेको आहे उहो कटे करे जेको आहे उहो असांखे विकिरो कंदा आहिनि ऐं असां जेको आहे हिते थ्रू प्रॉपर जेको आहे उहो प्रोसेस जे ज़रिए जेको आहे हिते असां गुड़ ठाहींदा आहियूं। मुंहिंजो कैमरामैन अगरि तव्हांखे ॾेखारे त हिन वक़्तु बि जेको आहे हिते प्रोसेस जेको आहे उहो ठाहिण जो हले पियो। हिकु तरफ़ जेको आहे उहो गुड़ जो जूस निकिरे पियो त ॿी तरफ़ जेके आहिनि भठियूं तयारु आहिनि उते जेको आहे उहो गुड़ खे पचायो पियो वञे। उनखे ॿुधायो पियो वञे त कलाक खनि हिन भठी में जेको आहे उहो गुड़ जो रस पचंदो आहे, उनखां पोइ इहो गुड़ जेको आहे उहो तयारु थींदो आहे जेको शहरी जेको आहे पंहिंजे घरनि में वापराईंदा आहिनि। अचो त हितां जे शहरियुनि ऐं दुकानदारनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो हिन बाबति छा चवणु आहे। यार दोस्त संगत साथ के चो ही वठी खंड का लख दर्जा बेहतर है, उनमें 1000 बीमारी इनमें 1000 बीमारी कोन है। ये बेहतरीन शय है। असां त ईरान खणी पिया वञूं, चाबार बादाम वाला भी है, पिस्ते वाला भी, सादा भी, तीनों चारों वैरायटी बेहतरीन है, चारों बेहतरीन वैरायटी है। जितना भी होता है दुबई हर कंट्री में यहाँ से जाता है। ये हम खुद अभी उसको ईरान ले जा रहे हैं, भाई आया हुआ ईरान ले जाएगा। टंडोलियार खां आयासीं, दावत ते आयासीं, गुड़ ॾिठो हितां ई वठंदासीं, चांहि में इस्तेमालु कंदासीं, नंढड़े ॿारनि खे खाराईंदासीं। असां वठण आयासीं गुड़ माशाल्लाह ज़बरदस्त भली चीज़ आहे, सुठी चीज़ आहे, अल्हम्दुलिल्लाह असां घर में यूज़ कंदा आहियूं माशाल्लाह ऐं गिफ्ट वग़ैरह भी ॾींदा आहियूं दोस्तनि खे। हाँ, खंड का बेहतर अल्हम्दुलिल्लाह। देखिए हमारा बेसिकली हम यही इस्तेमाल, चीनी तो बहुत बाद में आई ना, और जब से चीनी आई तो नुकसान आना शुरू हो गए और हम तो कोशिश करते हैं कि गुड़ ही इस्तेमाल करें। मतलब गर्मियों में भी हम मतलब भले को आधी चीनी आधी गुड़ डालते हैं, लेकिन कोई बच्चे नहीं पसंद करते, लेकिन अभी बच्चे हमारे इस पे हिल गए हैं ना। गुड़ की सबसे बड़ा फ़ायदा ये है कि जब पुराने ज़मानों में लोग बन्नियाँ करते थे, ज़मीनें करते थे, और जब गांव बन्नी से वापस आते थे तो गुड़ खाते थे। ये आपके सारा दिन की डस्ट जो है, जो डस्ट होती है शहरों में अभी, तो वो उसके लिए खाना चाहिए। गुड़ बहुत अच्छा है। दूसरा, गुड़ आजकल जैसे मैंगो लोगों को भेजते थे, आजकल हम गुड़ भेजते हैं। तो ये भी एक बड़ा कल्चर अभी डेवलप हो रहा है कि लोगों को, दोस्तों को गुड़ भेजते हैं, और सादा गुड़ भी भेजते हैं। बादाम पिस्ते वाला भी जहाँ पड़े हुए हैं इधर, कुछ लोग दोस्त यार लेके जाते हैं और हम भी लेके जाते हैं। मतलब सीज़न में दोस्तों को भी भेजते हैं और मतलब गुड़ इस्तेमाल भी करते हैं। और इसका मतलब तभी तौर पे बड़ा फ़ायदा है इसका कि अगर आप बच्चों को ये खिलाएंगे, मतलब खांसी हो जाए तो गुड़ का आप दे दें, उसके लिए बड़ी अच्छी है। और सर्दी को जो कंट्रोल करता है ना वो गुड़ है। गुड़ बेहतरीन चीज़ है। हमारे में ही जी गुड़ जी सीज़न अचे थी तो गुड़ जो तमाम इंसान ज़ात लाए, उनके जिस्म लाए तमाम बेहतरीन है, सुठो, सर्दी लाए तमाम सुठो है, सीने के साफ़ करे तो खाइण में मज़ो अचे तो। इन चांहि जेका है गुड़ जी सियारे में तमाम बेहतरीन थी थिए। ॿियो यारनि दोस्तनि खे जेको सो गिफ्ट करण लाइ तमामु बहितरीनु सुठो कमु आहे। ही असांजो पसंदीदा गुड़ जेको आहे सो हीअ अछे रंग वारो गुड़ जेको आहे इहो तमामु बहितरीनु गुड़ आहे। ऐं हींअर टूल प्लाज़ा मीरपुखास मां आयो आहियां हासे खां गुड़ वठण लाइ। गुड़ हिकु बहितरीनु शइ आहे ऐं हितां 2-3 क़िस्म जा गुड़ खणी वेंदुसि, रिश्तेदारनि खे, दोस्त माइटनि मिटनि खे तोहफ़ो बि कंदुसि। गुड़ हिकु कुदरती ग़िज़ा आहे, बहितरीनु शइ आहे। पहिरीं शक्कर इस्तेमालु कंदासीं, पर शक्कर खां गुड़ जेको सो बेहतरीन शय है। 5-6 साल से लगा रहे हैं, बस ऐसे शौक में ये काम शुरू किया था, अभी कारोबार बन गया हमारा। गन्ने का रस निकालते हैं पहले मशीन से और उसको फिर गरम करते हैं। गरम करने के बाद आगे ट्रांसफ़र होता है, उसकी मैल निकालते हैं और निकाल के फिर उसमें पका के उसको तकरीबन 1 घंटा एक कढ़ाई पकती है, उसके बाद जाके गुड़ तैयार होता है। नहीं, यहाँ स्टॉल पे बेच रहे हैं, ज़्यादातर कराची हैदराबाद जा रहा है। नहीं,
वो तो अलग प्रोसेस है ना। तो हमारे पास तो गन्ना ज़मींदारों से ही आ रहा है। जो काश्तकार हैं जिनको गंदम वगैरह बोनी है ना, वो दे रहे हैं हमें। बाकी जो बड़े ज़मींदार हैं वो नहीं देते हैं हमें। छोटे छोटे काश्तकार हैं वो देते हैं हमें। तकरीबन हमें 7 से 8 साल हो गए इसी जगह पे ना स्टॉल लगाते हुए। वैसे ही हमारा शौक़ था गुड़ बनाना। पहले ज़मींदार थे, ज़मीनों में बनाते थे। उसके बाद बस शौक़ हुआ, शहर की तरफ निकले और यहाँ पे लगाया। तकरीबन ये 8वां सीज़न है हमें यहाँ पे लगाते हुए ना। मुख्तलिफ़ क्वालिटी का गुड़ बनता है। सादा गुड़ बन रहा है विदाउट केमिकल, ओरिजिनल तरीके से, देसी तरीके से गुड़ बनाया जाता है। इसके अलावा गुड़ की शक्कर, ब्राउन शुगर जिसे कहते हैं। इसके अलावा बादाम पिस्ते वाला गुड़ बनता है। बादाम पिस्ता गाजर में बनता है। बादाम पिस्ता, तिल, मूंगफली, चारमग, देसी घी डाल के वो बादाम पिस्ता गाजर में बनाया जाता है। खाली बादाम पिस्ते में बनता है। इसके अलावा गुड़ की लिक्विड होता है, गुड़ की चाशनी, जिसे गुड़ की चाशनी कह सकते हैं। इसके अलावा ब्राउन शुगर, शक्कर गुड़ की बनती है। मुख्तलिफ़ क्वालिटियाँ बनती है। इसके अलावा कस्टमरों की डिमांड होती है, तो अपनी डिमांड के मुताबिक जैसा गुड़ चाहें वैसा बना के हम देते हैं। दूर दराज से लोग आते हैं माशाल्लाह। मीरपुर ख़ास के लोग बहुत सपोर्ट करते हैं। गुड़ के मराइल, यहीं पे ताज़ा फ्रेश गन्ना आता है। यहीं पे मशीनरी लगी हुई है। गन्ने का रस कशीद करने के बाद उसको उबाला जाता है। कचरा वगैरह निकाल के बिल्कुल साफ़ क्लीन करके उसके बाद उसको निकाला जाता है। ठंडा करते हैं, पीसीस बनते हैं। सारा प्रोसेस इधर ही हो रहा है ना। जी हाँ, सारा प्रोसेस इधर है। जी हाँ, एक्सपोर्ट होता है। बाहर के लोग लेके जा रहे हैं। बाहर बहुत एक्सपोर्ट हो रहा है। कराची बहुत ज़्यादा जा रहा है। हमारा डेली का माल जाते ही जाता है। बाहर बहुत ज़्यादा एक्सपोर्ट हो रहा है ना। शुगर मिल वक्त पे ना चलने की वजह से जो काश्तकार ज़मींदार परेशान है गंदम लगाने के लिए, उनका गन्ना, थोड़े छोटे ज़मींदार हैं उनका गन्ना निकल रहा है। उनके लिए अच्छा है, ये सेटअप लगे हुए हैं तो उनके लिए अच्छा है। ज़मीन खाली हो रही है तो अगली फसल भी उनकी लग रही है ना। अॼु बिल्कुलु तव्हां हितां जे शहरनि ऐं दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो ई चवणो आहे त हीउ गुड़ जेको आहे उहो प्योरली तरीक़े सां, बिल्कुलु देसी तरीक़े सां जेको आहे उनखे ठाहियो वेंदो आहे ऐं कंहिं बि केमिकल जो इन में इस्तेमालु न कयो वेंदो आहे। इन करे इहो सिहत लाइ बि जेको आहे इंतिहाई फ़ाइदेमंद आहे। ऐं शहरियुनि खे जेको आहे वधि खां वधि सियारे जे मौसम में जेको आहे उहो गुड़ खे वापराइणु खपे। ऐं खंडु जेका शुगर मिलनि में ठहे थी उन जी थोरी जेको आहे उन्हनि खे इस्तेमालु खे जेको आहे उहो घटि कयो वञे त उन्हनि खे जेको आहे उहो ज़िंदगी में बि फ़ाइदो मिलंदो। उन सां गॾोगॾु असां हितां आबादगारनि सां बि ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि जो बि इहो ई चवणो हो त जेके शुगर मिलूं आहिनि उहे देरि सां शुरू थियण सबबु असां जेको पंहिंजो कमांद आहे उहो लाहे इन्हनि स्टॉलनि वारनि खे विकिरो कंदा आहियूं। ईअं असांजी जेका आहे उहा ॿी फसल बि तयारु थी वेंदी आहे ऐं असांखे मुनाफ़ो बि जेको आहे उहो सुठो मिली वेंदो आहे। कैमरा टीम सां गॾु फैज़ सुल्तान चांडियो, टाइम न्यूज़, मीरपुर ख़ासि।